जी लगंदी जेके सरोवर कबूल। वाह वाह ऐं हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां उम्मत आहियूं, इहो असांजे लाइ माना हिकिड़ो सर्टिफिकेट आहे, लाइसेंस आहे हिन दुनिया में बि अॻी दुनिया में बि। अल्लाह साईं पैदा करे पियो, क्रिश्चियनिटी में करे छॾिया, ईसाईयत में करे, यहूदियत में करे, बागड़नि में करे, पर अल्लाह साईं चवंदा आहिनि हिनजी निस्बत मां पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंडिया। सुभान अल्लाह। पूरो कुरान गवाही आहे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक जी, मोहब्बत जी, पंहिंजाइप जी, प्यार जी। ऐं कुरान जेको जंहिं मौजू इंसान आहे वो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां निकितो आहे। कॾहिं अल्लाह साईं उनखे यासीन, कॾहिं हामीम, कॾहिं मुदस्सिर, कॾहिं मुज़म्मिल जे लक़बनि सां ख़िताबनि सां मंसूब कयो। असां खुशनसीब इंसान आहियूं जो असां हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत मंझां आहियूं, हुनजी आल सां मोहब्बत कयूं था, मोहम्मद आल मंझां शेदाई आहियूं, परिस्तार आहियूं, चाहींदड़ आहियूं। हाणे असांजो रोल कहिड़ो हुजणु खपे हिन सोसाइटी में, मुआशरे में, समाज में? असांजो रोल इहो हुजणु खपे त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मिसाली ज़िंदगी आहे, आका जी जेका इकामात आहिनि, असीं उन्हनि पे आमना सदकना लबैक चई करे हलूं। असांजे हथ मां, असांजी ज़ात मां कंहिंजी दिलि न ॾुके, कंहिंजे अंदरि में कोड़ाण पैदा न थिए, मोहबतूं मिठास पैदा थिए। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत जो रस्तो इहो बि आहे त असां कंहिं बि सादात खे ख़ाली न मोटायूं। हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॿुधायां, मौलाना तारिक जमील साहिब उन्हनि ॿुधाए पियो त हिकिड़ी सैयद ज़ादी हुई। उहा सैयद ज़ादी एतिरी परेशान हुई, हुनजो मुड़ुसु फोत थी वियो, पंहिंजे ॿारनि खे खाइण जे लाइ कुझु न हुयसि। इलाइक़े में वई, समरकंद में वई ऐं पुछईं त हिते कहिड़ा माण्हू मालदार आहिनि? उन्हनि चयोसि 2 माण्हू आहिनि, हिकिड़ो मुस्लमान, ॿियो काफ़िर। हुन चयो त मुस्लमान आहे, हुनखे शनास हूंदी। हुन ॾे वई ऐं हुनखे चयईं त मां आले रसूल आहियां, मुंहिंजी औलाद हेतिरनि ॾींहंनि खां मानी न खाधी आहे, फ़ाक़नि ते आहियूं, असांजी मदद कयो। हुन चयोसि त तव्हां वटि को लाइसेंस आहे, को सर्टिफिकेट आहे, को सैयद ज़ादी आहे? चई हर माण्हू सैयद थो सॾाए। चई मूं वटि लाइसेंस कोन्हे को। उहा बीबी रोईंदे दरबार मां वापसि आई ऐं उन माण्हू ॾे वई जेको काफ़िर हुयो। जीअं हुन सां मुखातिब थी, हुन पंहिंजी घरवारी खे चयो, पंहिंजी औलाद खे चयो त वञो तयारु थी करे सैयद ज़ादी खे पंहिंजी औलाद समेत वठी अचो, मुंहिंजी हवेली में राति रहनि, सॼी ख़िदमत कंदोमान ऐं हुननि खे आसाइश, इज़त, एतिराम ॾिनी। ख्वाब में उहो मुस्लमान जेको आहे ॾिसे थो त जन्नत जो हिकिड़ो ख़ूबसूरत महल आहे जंहिंमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीठा आहिनि ऐं चवनि था त ही महल ईमान वारनि जो आहे, ही महल ईमान वारनि जो आहे। त